ए हाण त तो जी दिल खुश थी। अरे हाड़ मौजी जाडल थी हेकली। ए सेठ ए जड़ो का इन मजब तो जो भाग खुलियो आए ए किया और किया जोरा। ए सेठ ए जानल त घर में हुंदी अकेली आए ए उन के भी को मानू त खपे ना। ए भूरियो त सजो डी हुंदो ही घर का बाहर है। वाह रे जोरा वाह, किथों जी गाल जो पायो झलियो है। अज तो सफा अकाबर थियो वेठो आहे बियो। ए अगे वरी आऊं को उठे न्यू पाताऊं बियो करया का। अज तो सफा गाल जो वही घाटो झलियो है तडे पियो छो आहे। ए सेठे ए मो जी सोच ए इन कना भी घणी अगते आए। ए केडी मल वे ही मुख सुन त सही। अरे सोरा मु तो तोके पे वायड़ो समझो, पर माण्हू तू वडी सोच विचार वारो पियो ॾिसजे। अरे सोरा जेकॾहिं अहिड़ो पाण खे सुरीलो थो सॾाए त पोइ ने जानल सां मौजो वियांह छो नथो कराए। ए सेठे ए उन लाइ फकीर जो फीणू ही घणो आहे। ये तो अजी तकसीर जा तडाई वेड़े छडींदो। बाबा होरी केड़ो अखर कढी। ए सेठे इन अखर जी माना आहे त तो अजी फिटल तकसीर ए इते जो इते ए वर वकड़ खाई ए विच मना निकरी वेंदी। ए मां गुलड़ा अज तुझी बोली बी है, मुख के समझ में घट पियो अचे। ए सेठे ये समझी वेंदे ए जडे न जानुल जे वर चढ़ने ए सब समझी वेंदे। अरे सुरा उन जे नाव ता ताऊ घोर वञा घोर कुर्बात वञा मरा ठरा। ए मुआ ए मरण जी गाल त मकरे ए जे तो मरी विंदे ए जानुल कुजाड़ो कंदी। ए सुरा आओ तो मिड़े ए कोड पियो करया कोड सौंका सौंको। ए वेली सेठ ए तो पियो ए कोड ही सोक पाना पूरा कर ए आ वना पियो माणवा के वनी वखर दिया। हां भले हलो हटते हां खान जो चक्कर चाड़ी नहीं अचा पियो। ए ठीक है ए भले भले ए तू भले खान जो चक्कर दे। अम्मा ए अम्मा गुजारो तो चुई पुट। ए अम्मा मो सोचो आए त आदि सुखा ए सारंग जो वियांह कराए ए फर्ज भी पूरो कयूं अम्मा। हाओ पुट ए फिक्र त मुखे भी आहे, पर वरह जी इंतजारी आहे मन ककर वसी पवे। ए अम्मा सावण जे सारे ते वेही वेही वरिया लंघी वेंदा। अबा तो जो को बिलो थे त गॾजी ए बार लायूं। ए अम्मा मोह के बेटो कर, पर पहरे आदि सुखा के परणायूं त खासो थे। हाओ पुट हाओ तू फिक्र मकर करियूं ता कोशिश। ए आओ अम्मा कोशिश करनी पवंदी तॾहिं ॿार लहंदो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।